सिंधड़ी तालके में 5 ॾींहनि खां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई मिस्कीन माण्हुनि जा अझा ड्रही पट पइजी विया आहिनि। केतिरा ई ख़ानदान बेघर थी लॾ पलाण करे रोडनि ते निकिरी आया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं टाउन इंतिज़ामिया पारां मुतासिरनि खे खाधे पीते जो सामान ऐं पीअण जो साफ़ पाणी फराहम न कयो वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे सिंधड़ी मां आवाज़ जो रिपोर्टर शाहजहान शर। जी शाहजहान। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 5 ॾींहनि खां हलंदड़ बरसात सिंधड़ी तालके में तबाही मचाए रही आहे। सिंधड़ी तालके जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, सिंधड़ी, फुलरियूं, सामारो, हिंगोनो, तगूसर ऐं ॿिया केतिरा ई नंढा वॾा स्टाफ आहिनि, उनमें तबाही मचाए छॾी आहे। बरसात जेका गुज़िरियल 5 ॾींहनि खां मुसलसल हिन वक़्तु बि हलंदड़ आहे। उनखां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां केतिरा ई ॻोठ मुकमल जेके आहिनि पाणी हेठि अची विया आहिनि, पर इंतिज़ामिया पारां अञा का बि जेका आहे असां ॻोठाणनि जी मदद न कई आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां सिंधड़ी तालके जे टाउन हिंगोनो में, जिते मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां ॻोठनि जा ॻोठ जेके लॾ पलाण करे रोडनि रस्तनि ते अची विया आहिनि। पर सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां सिर्फ़ु दौरा त कया विया आहिनि ऐं तस्वीरूं कढी सोशल मीडिया ते रखियूं आहिनि, पर मुकमल तौरु जेके ॻोठ आहिनि ॿुॾी विया आहिनि। उते जा ॻोठाणा रोडनि रस्तनि ते आहिनि ऐं हिते हिंगोनो में कैंपूं त क़ाइमु कयूं आहिनि, पर उन्हनि में कैंपुनि में खाद खुराक ऐं साफ़ पाणी फराहम न कयो वियो आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां गुज़िरियल 5 ॾींहनि खां बरसात सबबु जेके ॻोठाणा आहिनि बुखूं काटण ते मजबूर आहिनि। सिंधड़ी तालके जा टाउन हिंगोनो जा 5 वार्ड मुकमल पाणी हेठि आहिनि ऐं उन खां यूसी सिंधड़ी जा जेके केतिरा ई ॻोठ बि पाणी हेठि आहिनि, पर इंतिज़ामिया पारां सिर्फ़ु दौरा त कया विया आहिनि, मगर जेके खाद खुराक समेत जेके शयूं आहिनि उहे फराहम न कयूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि जेको आहे सो दौरा सिंधड़ी जा कया आहिनि। सिर्फ़ु टाउन हिंगोने जा जेके मुख़्तलिफ़ वार्ड आहिनि उहे न, पर शहर हिंगोने जा दौरा कया आहिनि, पर उन में बि खाद खुराक समेत पाणी जी जेका सूरत हाल आहे उहा पाणी न फराहम कयो आहे। उनखां अलावा हितां मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ज़िले इंतिज़ामिया त का वाहर न कई आहे, पर फंक्शनल लीग क़यादत मुबारक मर ऐं सरफराज़ जूने जे पारां जिते खाद खुराक ऐं साफ़ पाणी जी जेका सूरत हाल ॾिसी करे उन खाद खुराक ऐं पाणी फराहम कयो आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। जी।